काबिल सब एहतराम उलमाए किराम, मुझा मुख्तरम दोस्तों, भाइरों ऐं साथियों, अज अवां असां अवां जे ॻोठ जे हिन खुशबूदार ऐं खुशगवार मस्जिद शरीफ जे मैदान में क़ुरान मुक़द्दस जे बाबरकत प्रोग्राम में अल्लाह रब्बुल इज़्ज़त के राज़ी करण जी नीयत सां गॾु थिया आहियूं। दुआ आहे त अल्लाह साईं हाफ़िज़ मोहम्मद मूसा खां वठी आख़िरी नंढे ॿार ताईं रब साईं शल तहां सां सभिनी जी हाज़िरी मंज़ूर मक़बूल फरमाए ऐं अल्लाह साईं तहां सां सभिनी खे दीन जूं ॻाल्हियूं ॿुधण सम्झण ऐं अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रबीउल अव्वल जूं ॻाल्हियूं, उलमाए किराम जा बयान, तक़रीरूं तफ़सीलन ॿुधी चुकाओ। मुझो उन्वान साॻो आहे जेको साईं कलीमुल्लाह साहब जन जो, त असांखे ज़रूरत आहे त असां मदीने जे मीर जी ताबेदारी कयूं। असां हुज़ूर साईं जो शान त बयान कंदा आहियूं कि असांजा बुज़ुर्ग, असांजा आलिम उन्हनि माण्हुनि खे जवाब ॾींदा आहिनि जेके कुछ माण्हू हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मीलाद ऐं विलादत के समझी न सघिया आहिनि, लेकिन जेका असांखे ज़रूरत आहे उहा आहे लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। बुज़ुर्गनि लिखियो आहे त जेकॾहिं माण्हू किताब पढ़ी या कुरान पाक पढ़ी अल्लाह वारो थिए हां त पोइ अल्लाह साईं जेतिरियूं दुनिया में क़ौम आहिनि एतिरियुनि ॿोलियुनि में कुरान मोकिले छॾे, हर को वेठो पढ़े। सिर्फ़ ऐं सिर्फ़ अरबी ॿोली में सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजे महबूब जे मथां नाज़िल की, ताकि ख़ल्क़ इन जे लाइ स्ट्रगल करे, जद्दोजहद करे, मेहनत करे, जाखोड़ करे, बार बार उन जी पुछाणो करे त इन्हनि खे अल्लाह जूं ॻाल्हियूं अंदर में लहनि। इनमें को भी शक ना है तो हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी विलादत रबीउल अव्वल में थिया, सूमर जे दिहाड़े थिया ऐं बुज़ुर्गनि क़यास कियो आहे ऐं उन जो साइंस जे दौर में वक्त मुकर्रर 4:45 जो लिखियो आहे। ऐं इस्लाम में सिर्फ ॿ ईद आहिनि, हिकु ईद उल फितर बि ईद उल उज़हा, टी ईद कोन्हे। ऐं जेकर को टी ईद करे थो त पोइ निमाज़ बि पढ़े, जेकॾहिं को मल्हाए थो त पोइ सूमर मल्हाए, ऐं जेकॾहिं को मल्हाए थो त 4:45 बजे मल्हाए। इस्लाम में इन जो कोई तसव्वुर कोन्हे। 11 कसम खणी अल्लाह साईं मसइलो समझायो आहे कुरान में। 11 कसम। असांजो जेकॾहिं को अमीर, को बुजुर्ग, को पीर, को सरदार फ़ैसिलो कंदो आहे ऐं उते जेकॾहिं को माण्हू शाहिद पेश न करे सघियो त पोइ ॻाल्हि वञी पवंदी आहे कसम ते। बाक़ो अखियुनि ॾिठो शायदि कोन्हे, माण्हू बि एतबार वारो कोन्हे, अगला घुरनि था गवाह पेश कर, कोई गवाह कोन्हे। त हाणे इन जो हल इहो आहे त साख कसम, माना जंहिं कसम खयो ॻाल्हि टुटी वई, अगर कूड़ ते खणी वियो त इहो कसम उन जी ॻिची में आहे, लेकिन कसम खयो, साख मिली, कुरान मथे ते रखी, इहो मसलो टुटी वियो। अल्लाह साईं 11 कसम खया आहिनि। अल्लाह खे कहिड़ी ज़रूरत है कसम खणण जी? अल्लाह जी ॻाल्हि ते नौज़ बिल्ला कोई एतबार न कंदो छा? पोइ बि अल्लाह साईं एॾा कसम छो खया, एॾा कसम खणी पोइ मसइलो सम्झाई त माना अल्लाह बि टोड़ियो त जीअं तहां माण्हू कसम वारी ॻाल्हि सां मसइले खे टोड़ींदा हो, मां बि 11 कसम खणी मसइले खे टोड़ियां थो। उहो मसइलो आहे कहिड़ो? अल्लाह साईं फरमायो वशम्सी वज़ुहाहा। लगे तो तहां घेरटन में हो। वशम्सी वज़ुहाहा
वल क़मरी इज़ा तलाहा वन्नहारी इज़ा जल्लाहा वल्लैलि इज़ा यग़शाहा वस्समाइ वमा बनाहा वल अर्ज़ि वमा तहाहा वनफ्सिन वमा सव्वाहा फ़अल्हमहा फ़ुजूरहा व तक़वाहा क़द अफ़लह मन ज़क्काहा व क़द ख़ाब मन दस्साहा। तुंहिंजे परवरदिगार 11 कसम खणी करे ऐलान कयो, ओ दुनिया वारो क़यामत जे ॾिहाड़े कामयाब तॾहिं थींदो जॾहिं पंहिंजे वजूद खे, पंहिंजी जान खे, पंहिंजे नफ़्स खे गुनाहनि खां पाक करे मां अल्लाह जे दरबार में खणी ईंदो। ऐं क़यामत जे ॾिहाड़े गिरफ्तार थी करे जहन्नम जा वारंट तॾहिं जारी थींदा जॾहिं पंहिंजे वजूद खे गुनाहनि में भरे आयो। मदीने जे मीर फरमायो अल मरो अला दीन खलीलिही फलयंजुर मन युखालिल औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तुंहिंजो साईं, मुंहिंजो साईं, रबियल अव्वल वारो साईं, अरबन जो साईं, अजमिन जो साईं, मक्के वारनि जो साईं, नबियन जो साईं, रसूलन जो साईं, अल्लाह जो दिलबर, नबियन जो अफसर, साक़ी गोज़े कौसर, शाफ़िअ रोज़े महशर, बुलंद बाला कदर है रहमत जो समंदर। चौ सुभान अल्लाह। मदीने जे मीर फरमायो माते कलमे पढ़ण वारा क़यामत जे दिहाड़े इंसान उन्हनि सां हूंदो दुनिया में जैसा मोहब्बत कयई। ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो दुनिया में इंसान उन मज़हब के अपनाईंदो आ जैसा गहरो ताल्लुक हूंदो आ, खाईंदो भी उन वांगुरु, कपड़ा भी उन वांगुरु, लिबास भी उन वांगुरु, जूता भी उन वांगुरु, दर्जी भी सागो ॻोल्हींदो, बर्थ भी सागो भराईंदो, ॻाल्हाइण जा स्टाइल ऐं अंदाज़ भी सादा रखंदो। अल्लाहु अकबर। मदीने जे मीर फरमायो अल मरो अला दीन खलीलिही फलयंजुर मन युखालिल औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर फरमायो क़यामत जे ॾींहुं जीअं उहो इंसान उन सां गॾु हूंदो जंहिंसां दुनिया में मोहब्बत हूंदसि, बिल्कुलु अहिड़े नमूने त इंसान हिन दुनिया में उन माण्हूअ जो मज़हब अपनाईंदो आहे जंहिंसां गहरो ताल्लुक रखंदो आहे। हुन वारा पिरकार, हिन वारा आमाल, हिन वारा किरदार हुन दोस्त जे अंदर में जज़ब थींदा, छो त हिक ॿिए सां रही रही तरीक़ेकार हिक जहिड़ा थी वेंदा। इन जे करे हुज़ूर फरमायो हर माण्हू खे दुनिया में कंहिं न कंहिं सां पंहिंजी दोस्ती हूंदी आहे। पंहिंजे दोस्त जी बाह पकड़ियो, उनखे संभालियो। तो वारो दोस्त तोखे जहन्नम तो वठी वञे या जन्नत तो वठी वञे। अगर जन्नत वारो दगा पो त मुबारक हुजे, अगर जहन्नम वारो दगा पो पाण खे बचाइण जी कोशिश कजाए। अल्लाह से फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह व कूनू मअस सादिक़ीन। दिल सां चओ सुभान अल्लाह। मां मदीने जे मीर साईं जी ताबेदारी तो सेखारियां, तकबीर में, कलमे में, नमाज़ों में, अज़ा में। सुभान अल्लाह। दिल सां तकबीर में, कलमे में, नमाज़ों में, अज़ा में। है नाम इलाही से मिला नाम मोहम्मद। फरमाया ये आदम ने मुझे खुल्द बरी में लिखा हुआ तू बाप मिला नाम मोहम्मद। मदीने जो सरदार नबी, रसूलन जो पगदार नबी, कायनात जो महदार नबी, ए अल्लाह जो दिलबर, ए नबीजन जो अफसर, ए साकिए होवे कौसर, ए शाफ़े रोज़े महशर, ए बुलंद बाला कदर, रहमत जो समंदर। 40 साल मुझो साईं हिरा जे पहाड़ में अंदर कणक कुटल
लखा दी पानी गरम थेलिए जो पी अल्लाह जे बारे में सोच कई। अल्लाह अकबर कबीरा। ओ मुसलमानो मीरपुर माथेलो वारो घोटकी वारो कादरपुर वारो हिन इलाके वारो हिन तक जा मुसलमानो हिन तर जा मुसलमानो जने अल्लाह जे महबूब यकसोई इख्तियार कई त अल्लाह से पंहिंजे महबूब ते वही नाज़िल कई छो त इखलास थींदो आ चैन कमन सा। सब खां पहिरियां ज़िक्र उन खां पोइ फिक्र उन खां पोइ यकसोई ऐं तन्हाई उन खां पोइ यकीन। जॾहिं चार कम तव्हां में पैदा थी वेंदा पोइ तव्हां मुखलिस बणिजी वेंदो। ऐं इहो अल्लाह वारनि जे सोहबत खां सवा मुमकिन ई न आहे छो त सय्यदे काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में अल्लाह तो चवे लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना। ओ दुनिया वारो तव्हां जे मथां लाज़िम आहे त तव्हां पाक मुहम्मद मीर जी ताबेदारी कयो पर हुजूर जी ताबेदारी किताबनि मां त कोन मिलंदी। मदरसे वारा मसइलो समझाईंदा आहिनि महर हीअं ॾिजांइ इजाब हीअं कजांइ कबूल हीअं कजांइ वलीमो हीअं कजांइ ज़ाल त कोन वठी ॾींदा। मदरसे वारा मसइला समझाईंदा अल्लाहु अकबर कबीरा तोखे बुखारी पढ़ाईंदा अबू दाऊद पढ़ाईंदा इब्ने माजा पढ़ाईंदा मिशकातुल मसाबी पढ़ाईंदा तफसीर पढ़ाईंदा दोरा पढ़ाईंदा पर अल्लाह वारो कोन कंदा। ओ मुसलमानो अगर को अल्लाह वारो बणजी सके हाँ किताब पढ़ी पो मानू ड्राइवर भी थी सके हाँ किताब पढ़ी भोरची भी थी सके हाँ किताब पढ़ी कैप्टन भी थी सके हाँ किताब पढ़ी थिएटर ऑपरेशन भी संभाले सके हाँ किताब पढ़ी कोई मानी न थो पचाए सके किताब पढ़ी कोई कपड़ा न थो सिलाई करे सके त पो किताब पढ़ी अल्लाह वारा कियां थींदो। अल्लाह वारा थियणा हो तो अल्लाह जे दर ते अचो अल्लाह वारन जे सोहबत में अचो अल्लाह वारन जी ज़ियारत कयो अल्लाह वारन का ज़िक्र अस्कार वठो अल्लाह वारन जे हथन ते बैयत कयो ऐं अल्लाह वारा जेको ज़िक्र ॿुधाइनि उन ज़िक्र ऐं फिक्र में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो। अल्लाह जे क़ुरान फरमायो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना। रबियुल अव्वल जे महीने जे लाइ अल्लाह इशारे में समझायो। अल्लाह सी फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बाअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन। दिल सां चओ सुभान अल्लाह। रसूल जूं चार जिम्मेदारियों पहिरीं जिम्मेदारी यतलू अलैहिम आयातिही। रसूल दुनिया ते इन जे लाइ आयो त अल्लाह जे कुरान जी तिलावत करे। तव्हां जी जिम्मेदारी भी आ त इन धरती ते अल्लाह जे कुरान जी तिलावत कयो। गोए मां हथ कढो जुआ मां हथ कढो कूड़ मां हथ कढो व्याज मां हथ कढो रसूल जा बाहबेली बणजी वञो रसूल जा भाईवार बणजी वञो। जिते रसूल हुजे साॻे कम खे चिंबड़ी पओ जंहिं कम खां रसूल रोके उन कम मका रुकजी वञो। अल्लाह तो फरमाए यतलू अलैहिम आयातिही। पहिरीं जिम्मेदारी त कुरान जी तिलावत कयो व युज़क्कीहिम। ॿी जिम्मेदारी त पाक बणजो। टी जिम्मेदारी व युअल्लिमुहुमुल किताब। कुरान जो तफसील सिखो मकसद सिखो माना सिखो। चौथी जिम्मेदारी वल हिकमा पाक मुहम्मद अमीर जे हदीसुन के सिखो। दिल सां न था ॻाल्हायो। हकीकत इहा त मां ॿियो जाॻियल आहियां तव्हांजे मोहबत में ॿ टे ॻाल्हियूं कयां थो। अगली रात जो अजागो भी आए ॾींहं जो जलसो मीरपुर मां थियलो मगरिब ते पहुतो आहियां। सुभाणे जुमे जो खुतबो रखियो आहे दोस्तनि ॾहरकी में वरी साॻी सुभाणे रात ओबाड़े में। इन जे करे जहिड़ो हाल आहे हाज़िरी भरी आहे पर मां सम्झां थो तव्हां मूंखां घणियूं तकरीरां कयूं इन जे करे गलो तव्हांजो वधीक वेठल नज़र थो अचे। ॻाल्हि त ॿुधो
असांजो हिकिड़ो शोबो आहे, शोबा आहिनि खोड़, को ख़त्म नबूवत जो शोबो, को तंज़ीम मदारस जो शोबो, वरी मदरसे में शोबा आहिनि, को अरबी जो शोबो, को फारसी जो शोबो, को किरायत जो शोबो, शोबा आहिनि। असांजे बुज़ुर्गनि जो हिकिड़ो शोबो आहे बैयत जो शोबो, जेको असांजे ज़हननि मां हलियो वियो आहे, जेके असां कढी छॾियो आहे। हज़रत मौलाना अशरफ अली थानवी रहमहुल्लाह खां हिकिड़े आलिम सगोरे सवाल कयो, आलिम जिथे हिकिड़ो आलिम थी वियो उहो बि कंहिंजो मुरीद थिए, उहो बि कंहिं बुज़ुर्ग जी हथ ते बैयत करे। त हज़रत मौलाना अशरफ अली थानवी रहमहुल्लाह फरमायो, आलिम थी करे ज़िक्र अस्कार जो सलसिलो न खणे, इहो उन बदबख्त जे मिसाल आहे जेको वुज़ू त करे वेहे पर निमाज़ नसीब न थिए। वुज़ू त करे वेठो आहे पर सच तो नसीब न थो थिए। अॼु असां बद अखलाक थी विया आहियूं, गिलाऊं, ग़ीबतूं, कूड़, व्याज, चोरियूं, ठगियूं, बुराइयूं। फेसबुक त रहियो खोयो कम बि असांजो पूरो करे छॾियो। 5-5, 7-7 ॿार घर में चीकनि था, मायूं निकिरी वयूं, कोर्ट जे हवाले थी वयूं। कुछ वक्त पहिरियां हिकिड़े इलाके में ज़लज़लो आयो, क्रीनुनि ऐं मशीनुनि उतां जॾहिं लाछ कढिया त उहे लाछ उघाड़ा ऐं नंगा। अफगानिस्तान जी ॻाल्हि कोन थो कयां, को ॿियो इलाइक़ो हो। हींअर अफगानिस्तान जो इलाइक़ो मिट्टी जो मलबे जो ढेर थी वियो। फलस्तीन में मुस्लमान मूरी ऐं गजर वांगुरु कटजनि था। चचीनिया में मुस्लमाननि ते ज़ुल्म थो थिए। बोस्निया में मुसलमानन जो कत्ले आम आ। ताजिकिस्तान में मुसलमानन जो कत्ले आम आ। लेकिन अञा असां मुसलमान बुराइन जी कढूं। यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानो मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। दिल सा चो सुभान अल्लाह। रब तो फरमाए 4 जिम्मेदारियों मुझे महबूब मदीने जे मीर जो तवा के 4 जिम्मेदारियों पूरियों करनियो। पहिरियों त अल्लाह जे कुरान जी तिलावत कयो। और रबियल अव्वल में हलवे पचाइण वारा, लगड़ियों टंगण वारा, रबियल अव्वल के मल्हाइण वारा, रबियल अव्वल जी तकाज़ा, रबियल अव्वल जी डिमांड ही है। हुजूर साईं जम्यो हो अमर सफिया साइण थी फरमाए, जिया मुझो पाक मोहम्मद करीम आयो, दाई हलीमा ज़ाहिर को न हुई। तवा दाई उनके चवंदा हो जेका बार जना है। मक्के मदीने वारा दाई उनके चवंदा हा जेका पंहिंजो थन प्यारे बार के पाले। अमर हलीमा हुजूर जे जमण जे टाइम ते को न हुई। अमर सफिया मदीने जे मीर जी पुफी मौजूद हुई। जेती सय्यद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जावा। मां ख्याल कयुम साईं जो नाड़ो कपिया, मां ख्याल कयुम त साईं के अतर लगाया, मां ख्याल कयुम साईं के गुस्ल कराया, मां ख्याल कयुम साईं जो तुहर कराया, मां ख्याल कयुम साईं के सुरमो पाराया। पर मां जिया सय्यद कायनात के डिठो हाने जायो आ, अमर जे पेट का बाहर आयो आ, सिर सजदे में हलियो वियो। मुझो साईं सजदे में चए पो अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताखुज़ुहु सिनतुन वला नौम सुब्बुहुल कुद्दूस रब्बुना व रब्बुल मलाइकति वर्रूह अल्लाहुम्मा अजिरनी मिनन नार या मुजीर या मुजीर या मुजीर। हुजूर साईं जमण सां सजदो करे दुनिया जे सभिनी मुशरिकन के पैगाम दिनो। ओ दुनिया जा मुशरिको, मुझो तवा सा कोई वास्तो कोने, मां मोहम्मद मीर त मुवहिदन जो सरदार हां।
मां मोहम्मद मीर त भांग वारन जो सरदार हा, मां मोहम्मद मीर त निमाज वारन जो सरदार हा। जमन सा सजतो क्यों हुजूर जायो 360 बुत ऊंदे में किरी पिया, हुजूर जायो आसमान जा सतारा हेठ लही आया। मना दुनिया जी अंधेरी खत्म थी वेंदी, पाक मोहम्मद जी नबूवत जी रोशनी दुनिया के चमकाए छॾींदी। दिल सां चओ सुभान अल्लाह। रसूल जो परवानो है आशिक तॾहिं थींदे, रसूल भी मस्जिद में तू भी मस्जिद में, रसूल भी निमाज में तू भी निमाज में, रसूल भी दाढ़ीअ वारो मुबारक सुन्नत वारो तू भी बणजी वञ मुबारक सुन्नत वारो, रसूल भी इज्जत वारी दस्तार वारो तू भी बणजी वञ इज्जत वारी दस्तार वारो, रसूल भी निगाहुनि खे हेठि करण वारो तू भी निगाहुनि खे हेठि करण वारो बणजी वञ, रसूल भी पाड़े जो ख्याल करने वारो तू भी पाड़े जो ख्याल करने वारो बणजी वञ, रसूल तहजुद वारो तू भी तहजुद वारो बणजी वञ, रसूल अल्लाह जे खौफ वारो तू भी अल्लाह जे खौफ वारो बणजी वञ। अल्लाह सही फरमायो पंहिंजे महबूब जे बारे में, या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। दिल सा चओ सुभान अल्लाह। जमण सा सय्यद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कयो त मां बिदअतन जो न आहियां, मां मुशरिकन जो न आहियां, मां मुवहिदन जो आहियां, मां निमाज़िन जो आहियां, मां दीनदारन जो आहियां। अल्लाहु अकबर। अल्लाह जे कुरान आवाज़ो ॾिनो, वला तदउ मिन दूनिल्लाहि मा ला यनफउका वला यज़ुरुका फ़इन फ़अलता फ़इन्नका इज़म मिनज़ ओ मुंजा बंदा माखा सवा बे के सद न कजाए छो त ॿियनि जे हथ में नफ़ो भी न थी त नुक़सान भी न थी। अगर माखा सवा ॿियनि खे सॾींदे त ज़ालिमनि मां बणिजी वेंदे। इन्नल लज़ीना तदऊन मिन दूनिल्लाहि लन यख़्लुक़ू ज़ुबाबा वलव इज्तमऊ लहू व इन यसलुबहुमु ज़ुबाबु शय्या ला यस्तनक़िज़ूहु मिनहु ज़ौफ़ तालिब वल मतलूब। रब तो फरमाए माखा सवा अज शिरक हेड़े दौर में शिरक साइंस जे दौर में हर मानू सियाणो थी नंढे बार के भी खबर है त कबर शाहे वण शाहे झंडो शाहे कंडो शाहे कुबो शाहे दावा इश्क रसूल जी। बेनमाजी रसूल जो आशिक ना है चो ना है। बेनमाजी ताए चाचे जा पुट जाए हाँ तो कहो यार ताए चाचे ताए सौट बेनमाजी को ना तदे तो गाल है कौन बेनमाजी आशिक रसूल ना है। जो अल्लाह जे दर जो सच तो न थो करे यो आशिक रसूल ना है। हमारे ख्याल क्यों उलमाए किराम भी बुधन था, हाफिज सगोरा बुधन था, हजरत हाले जवी जो तख्तरा है इते खोड़ सही हाले जीवारन जा मुरीद हैं। अल्लाह जे बाने खा कावड़ जी विंदो आ उन जी निशानी केड़ी आ। अल्लाह जे बाने खा कावड़ जी वेंदो आ उन जी निशानी केड़ी आ। मानी बंद कंदो दस, बीमारी दींदो दस, पुट न दींदो दस, नौकरी न दींदो दस, बनी वीरान कंदो दस। अल्लाह जंहिंखा नाराज थींदो आहे उन जे नाराज पे जी निशानी आहे त खुदा उन खे सजदे करण जी तौफ़ीक न ॾींदो। हाणे असां पंहिंजे गिरेबान में लियो पयूं त असां कहिड़ी मंज़िल ते पहुता आहियूं। बेनमाज़ी थियण ॼणो गुनाह महसूस ही नथो थिए, ॼणो कोई गुनाह ही न आहे। गुनाह के गुनाह समझो। मां अर्ज़ कयो रबियल अव्वल असां खे अल्लाह वारो रस्तो तो ॾियाराए त अल्लाह वारनि जी सोहबत अल्लाह वारनि जो ताल्लुक पाण सां रखो। हिकिड़ो शख्स नौजवान हो ॾाढो गारेल हो आयो हज़रत थानवी रहमहुल्लाह जे दरबार में। साईं मां ॾाढो किनो थी वियो आहियां। चीस ॿुधाए छा कंदो आहियां? चईं बसि ईअं ख़राब थी वियो आहियां। चईं ॿुधाए डॉक्टर खे हवाल सिधो करे ॿुधाइबो आहे।
शर्माए बो ना मुर्शिद के हवाल चङो ॿुधाइबो आहे ही खामी आहे मां में जी मां ॾाढो गारेल थी पिया कॾहिं पंहिंजो पटको थो लारायां कॾहिं गली में कंहिं ॿिए जो पटको थो लाहियां चीस ख़ैर आहे ओ फलाणो बाज़ार में ॿुधो थी दुकानदार ची हा साईं छा कंदो आहे चई दवाऊं ठाहींदो आहे हकीम आहे चीस वञूं 15 ॾींहं उते रही आहे वयो न का खानगाह न का दरगाह न का मस्जिद न को मदरसो दुकान में गॾु उन सां रहियो न को तहजुद पढ़ी न को ज़िक्र पढ़ी 15 ॾींहंनि खां पोइ मोटी आयो चई साईं हाणे त मां सफ़ा नियाणियुनि जहिड़ो पुटु थी वियो आहियां जी कीअं चई साईं बुज़ुर्ग न को वज़ीफ़ो ॾिनो न को ज़िक्र ॾिनो न का बुज़ुर्ग मूंखे बैयत कई न को तहजुद पढ़ायो बसि निमाज़ हो बि पढ़े पियो मां बि पढ़ां पियो पर मुंहिंजूं आदतूं मटिजी कीअं वयूं तो हज़रत थानवी रहमतुल्लाह अलैह फरमायो पहिरियों इहा ख़बर पई त बुज़ुर्ग रुगो मौलवी न आहिनि थींदा हकीम भी थी सघनि था बाज़ारी भी थी सघनि था जी हाँ ॿी ख़बर इहा भी पई त अल्लाह वारनि जे सोहबत में भले तहजुद न पढ़ो ख़ाली अल्लाह वारनि जे सोहबत में गुज़ारियो तॾहिं भी तव्हां बची सघो था इन जे करे चवां थो त मुर्शिद वठो मतां मरी वञो बग़ैर कहीं अल्लाह वारे जो सुबह असांजा माण्हू चवंदा आहिनि बुज़ुर्ग मुंहिंजो मुर्शिद ॿीहर वारो आहे मुंहिंजो बुज़ुर्ग हाले जी वारो आहे मुंहिंजो बुज़ुर्ग कमरोट वारो आहे हेॾा हेॾा पर्चा लिखियल हूंदा अथनि खीसे में पिया हूंदा आहिनि हराम जो पढ़नि वो ज़िक्र पढ़ंदा कोन जेको बुज़ुर्ग ॾसींदा मुरीद हुन जा साल में चकर ॾेई ईंदासीं अल्लाहु अकबर अल्लाह सही फरमायो कलाम मुक़द्दस में लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बाअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। अल्लाह तो फरमाए कुरान जे नाज़िल थियण खां पहिरियां पदरी गुमराही में हुया ख़ल्क़ वटि दीन कोन हो अमर सां भी शादी पिया कनि पंज पंज ॿार पंहिंजी धीउ मोजणनि पंहिंजी सगी भेण सां शादी कंदा मके वारा मदीने जे पसमंदगान में रहण वारा बदविन के दीन जी काई जान कोन हुई रब तो फरमाए ये गुमराह पर जॾहिं मुंहिंजे महबूब जे सोबत में आया सागा रहज़न रहबर बणजी विया चोर चकोर वक्त जा बादशाह बणजी विया पंहिंजा बच्चा जियरा पूर्ण वारा परावा बार कुलन ते खणी घुमाईंदा हे तव मिठड़े मोहम्मद मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सोहबत जो असर अल्लाहु अकबर हिकड़ो इल्म मिलंदो आ कुरान जे लफ्ज़न मां कुरान जे माना मां हदीस जे लफ्ज़न मां हदीस जे माना मां किताबन मां पर ॿियो इल्म मिलंदो आ अल्लाह वारन जे सीनन मां हुजूर त कोने सहाबी सगोरा त कोनन पर हुजूर जा आशिक परवाना अल्लाह वारा परहेज़गार उन्हनि जे सोहबत के इख्तियार कयो ठिकर भी सोना बणजी वेंदव दिल साफ बणजी वेंदव मुझे साईं फरमायो ले कुल्ली शैइन सिकालतुन व सिकालतुल कुलूब ज़िक्रुल्लाह ओ कमा काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जे मीर फरमायो हर शय ज़ंगजी वेंदी आ कटजी वेंदी आ उन जे सफ़ाई जो कोन को तरीक़ो हुंदो आ बिनी जहानन जे सरदार फरमायो माण्हुनि जी दिल भी कटजी वेंदी थव दिल जी सफ़ाई अल्लाह जो ज़िक्र थव दिल जी सफ़ाई अल्लाह जी यादगिरी थव अल्लाह सी फरमायो इज़ा नूदिया लिस्सलाति मिन यौमिल जुमुअति फसऔ इला ज़िक्रिल्लाह व ज़रुल बैअ ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तअलमून। दिल सां चओ सुभान अल्लाह मां गॾ जी अल्लाह जो नालो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह
चो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। तेरी नफी तेरा इस बात, शैतान के मुंह पर है लात। तेरी नफी तेरा इस बात, शैतान के मुंह पर है लात। शैतान की है यही सजा, ला इलाहा इल्लल्लाह। चो ला इलाहा इल्लल्लाह। काई ज़बान खामोश न रहे, थी सके तो अज वारी तुझी ला इलाहा इल्लल्लाह जी बोली रुठल रब खे परचाए छदे। चो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। हस्बी रब्बी जल्लल्लाह, माफी कल्बी गैरुल्लाह। नूर मोहम्मद सल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। झूठी दुनिया से मुंह मोड़, रब से अपना रिश्ता जोड़। झूठी दुनिया से मुंह मोड़, रब से अपना रिश्ता जोड़। कुल का मालिक वो तन्हा, ला इलाहा इल्लल्लाह। कुल का मालिक वो तन्हा, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। चो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। चाहे दम निकल जाए ये बिलाल कहते थे, चाहे दम निकल जाए ये बिलाल कहते थे। चाहे दम निकल जाए ये बिलाल कहते थे, चाहे दम निकल जाए ये बिलाल कहते थे। मेरे मुंह से निकलेगा ला इलाहा इल्लल्लाह। चो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। शुटरगी गे जब दुनिया दूर हो घर वाले, शुटरगी गे जब दुनिया दूर हो घर वाले। शुटरगी गे जब दुनिया दूर हो घर वाले, लब पर हो मेरे मौला, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अजो इरादो क्यों तहां रबियुल अव्वल में तौबा कंदो, या तहांजी नियत ना है? यार हाँ कसम खणी तो अल्लाह चवे तो गाल दंग थी वही ना। यार हाँ कसम खणी तो अल्लाह चवे कद अफलह मन ज़क्काहा। क़यामत जॾहिं वो कामयाब थींदो जेको पंहिंजे जिस्म के जान के नफ्स के हल्को करे खणी छे। वक़द ख़ाब मन दस्साहा। क़यामत जॾहिं तबाह थियो, खसारे में उहो पियो जंहिं पंहिंजे नफ्स के गुनाहनि सां भरे छॾियो। असांजी अख जा दफ़्तर जुदा भरियल आहिनि, कननि जा दफ़्तर जुदा भरियल आहिनि, हथनि जा ज़ुल्म जुदा भरियल आहिनि, पेरनि जो पंधु जुदा भरियल आहे। इहो ज़िंदगी जो नक्शो हले थो पियो। पर जेकॾहिं असां सालिहनि जी सोहबत खे इख़्तियार कयूं त इहे सभु कम असांजा शरीयत ते थी सघनि था। खाइण पीअण उथण वेहण लिबास जलवत खलवत कचहरी शादी गमी अकीको वलीमो तुहर कुर्बानी फितरानो रोज़ो नमाज हज ज़कात अल्लाह वारनि जे सोहबत में रही उन खां पुछी पुछी उहे कम कयूं त जीअं असांजो हे जहान बि चङो थिए ऐं हो जहान बि चङो थिए। अॼु माण्हू लकीर जा फ़क़ीर थी विया आहिनि। जेको जाथे आहे उहो चए थो मां उते सही आहियां। मूंखे हिकिड़ो माण्हू ॾेखारियो सॼी घोटकीअ में, सिर्फ़ु हिकिड़ो माण्हू ॾेखारियो जेको चवे त मां ग़लति आहियां। मूंखे तव्हां ॿुधायो भला माण्हू ग़लति आहिनि न आहिनि? सभ खां वॾी ग़लती ख़ुदा जो दर छॾे ग़ैर जे दर जा सच था कनि। जंहिंजे लाइ रसूल तो फरमाए तव्हांखे कुतिर कयो वञे, तव्हांखे फांसी ते चाढ़ियो वञे, तव्हांखे बाहि में जेरनि खे जलायो वञे, त बि मुंहिंजे अल्लाह सां कंहिंखे शरीक न कजो।
वला तुशरिकू बिल्लाहि शैआ व इन कुतिलतुम औ हुर्रिकतुम औ सुल्लिबतुम वला तत्रुकुस सलात मुतअम्मिदीना फमन तरकहा फकद खरज अनिल मिल्ला वला तरकबुल मासिया फइन्नल मासियत सखतुल्लाह वला तशरबुल खमर फइन्नहु रासुल खताया कुल्लहा औ कमा काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मा अल्लाह जी सजी खुदाई के खीर चवा तमो जो मिठो मोहम्मद मीर न खीर जो भी मखणा मां अल्लाह जे सजे जहान के गुलाब जो गुल चवा तमो जो पाक मोहम्मद करीम न गुल जी भी खुशबू आ अगर मां अल्लाह जी ठहल सजी खुदाई के चंद्र चवा तमो जो पाक मोहम्मद करीम न चंद्र जी भी रोशनी आ चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है चांद के मुंह में शाइयां आका का चेहरा साफ है नहीं होता है कुछ हासिल मगर हुज्जत या हीले से फलाहो दीन दुनिया का मोहम्मद के वसीले से मुझे जुटलाए या करे मुझ में गुमा कोई मोहम्मद है रसूलुल्लाह इसी में शक नहीं कोई मोटिया चो अल्लाह जे दरवाजे ते हुजूर जो ताबेदार बन जी वञ पर कियां ताबेदार बन जी वेंदे अल्लाह वारे जे सोहबत में अच उन खां ट्रेनिंग कर जेकॾहिं बिना सिखण जे कोई मानी नथो पचाए सघे त बिना सिखण जे कोई अल्लाह वारो भी नथो बणजी सघे ओ मुंहिंजा दोस्त ओ मुंहिंजा भाउ जिंदगी बर्फ जे कैन वांगुर बर्फ जे गोले वांगुर गरंदी पई वञई जो मौत मथां बीहंदुई पोइ चवंदे रब्बी लौला अख़रतनी इला अजलिन करीब या अल्लाह हाणे कुछ मुद्दत शर्त मां चङा कम करे वठा रब जवाब ॾींदुई त न हाणे तुंहिंजो टाइम पूरो थी वियो हाणे इनखे ज़मीन बोस करणो आहे टाली मिट्टीअ जी मथां विझणी आहे हाणे तुंहिंजा अमल बुरा हुजनि या चङा अगर तुझा चंगा अमल हुंदा यो जिक्र या तुझी नमाज कबर जे चारों तरफ तो के वकोड़े बियंदी जेसी ताई क़यामत अचे तेसी ताई तुझे लाइ फल अची विंदा फ्रूट अची विंदा खुशबू अची विंदी हवाल अची विंदा जेसी ताई अख जी नजर वेंदई एसी ताई अल्लाह तो के कबर कुशादी दींदुई अल्लाह जे इज्जत जो कसम उलमाए किराम ही भी लिखियो आ जेकॾहिं अल्लाह जा नेक बंदा बणजी वेंदो इन कुरान के अल्लाह जे के जीअ में जायूं ॾींदो अल्लाह उन्हनि मुसलमाननि खे एडी कबर वडी ॾींदो आ जो पंहिंजे कबर मां सुम्हंदे सुम्हंदे काबे जे हाजिन जा तवाफ भी कबर मां ॾिसंदा आहिनि जॾहिं एडी वॾी कबर मिले जो काबे जे हाजिन जा दीदार भी कयो उन खां वधीक ॿियो तव्हांखे छा खपे पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो ओ माते कलमे पढ़ण वारो जॾहिं तव्हांखे वक़्तु मिले मां मोहम्मद मीर ते दुरूद पढ़जो ताजा दुरूद नाले सां मुंहिंजे रोज़े ते पेश थींदा तव हुजूर फरमायो ओ माते कलमे पढ़ण वारो रोज़ानो कुरान जी तिलावत कंदा कयो तव्हांजी तिलावत कबर में छूटकारो ॾींदव 12 रबियल अव्वल के मल्हाइण वारा हुजूर जो चयो मञ हुजूर जे किरदार खे अपनाए हुजूर साईं जेको ॾही वियो आहे उन खे चिंबड़ी पओ छो त हुजूर पाण फरमायो आहे लिकुल्ली शैइन सिकालतुन व सिकालतुल कुलूब ज़िक्रुल्लाह हुजूर फरमायो दिलनि खे अल्लाह जे ज़िक्र सां साफ़ कंदा कयो रगड़ाई कंदा कयो दिलनि खे धोंदा कयो जॾहिं दिलियूं तव्हांजूं धोपी वयूं जेके हथ खणंदव अल्लाह खे सॾींदव अल्लाह तव्हांजी दुआ क़बूल कंदो रद न कंदो तोखे ख़बर हुजणु खपे जॾहिं तूं पंहिंजे ॻोठ जे मस्जिद में बगोड़ा ॻाड़ींदे अल्लाह आसमाननि ते मीटिंग कंदो आहे जनाब जिब्रील खे घुराईंदो आहे तू सभिनि जो सरकर्दो आहे सभिनी जो चीफ आहे
सभिनी मलाइकन जो सरदार फिलाणे गोठ जे फिलाणे बाने तौबा कया मां अल्लाह सां ठही वियो आहे इन जी पारत हुजई। हाज़िर साईं जनाब जिब्रील सभिनी फरिश्तन के घुराए आसमानन में वरी मीटिंग कंदो आहे त मांखे रब घुरायो फिलाणो बानो ठही वियो रात अखिन मां घोड़ा गाड़ी तौबा ताइब थी पियो अॼु उन अल्लाह सां सुलह कयो आहे अल्लाह मांखे पारत कई आहे मां तव्हांखे पारत थो कयां। झर जंग में हुजे पहाड़न में हुजे रेगिस्तानन में हुजे उन जी पारत अथव। केर थींदा आहिनि जज केर थींदा आहिनि वकील केर थींदा आहिनि डॉक्टर केर थींदा आहिनि मौलवी केर थींदा आहिनि सरदार केर थींदा आहिनि पीर जेकॾहिं तूं पंहिंजे रब सां सचो आहे कोई तुंहिंजो बेड़ो न ॿोड़े सघंदो। जिंदगी 2 दिन की है या 100 साल की गुजर जाएगी। जिंदगी 2 दिन की है या 100 साल की बहरहाल गुजर जाएगी। अमीरों की बइकबाल गुजर जाएगी हम फकीरों की भी बहरहाल गुजर जाएगी। उन मदीने जे मीर जी जिंदगी ते नजर कर जंहिंजे लाइ अल्लाह तो चे फकान काब कौसैनी औ अदना पत्थरन जे बरसात में पियो आहे उन जे लाइ जिंदगी जो मुतालो कर जंहिंजे लाइ फरमाए सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। अॼु उन जे मथां उठन जा ओझ पया थी वो मिठो मोहम्मद जंहिंजे लाइ अल्लाह तो चवे इन्ना आतैना कल कौसर फसल्लि लिरब्बिका वनहर इन शानिअका हुवल अबतर। अॼु उन जे मथे में लोहा कोका लगा पिया थी ओॾो अल्लाह जे क़ुरान आवाज़ ॾिनो अलम नशरह लक सदरक व वज़अना अन्का विज़रक अल्लज़ी अनक़ज़ ज़हरक व रफ़अना लक ज़िक्रक फ़इन्न मअल उसरि युसरन इन्न मअल उसरि युसरा फ़इज़ा फ़रग़त फ़ंसब व इला रब्बिका फ़रग़ब। चो सुभान अल्लाह। आखिरी गुज़ारिश ॿुधायां हिकु दफ़े हुज़ूर सां दुआ घुरी हुज़ूर सां दुआ घुरी दुआ में छा चयूं या अल्लाह मूंखां अॻु में कुझु न बि अहिड़ा हा जिन जी हवा ते तख़्त हलंदा हा मूंखे त अहिड़ो मौजूज़ो ॾिनो ई कोन व मिनहुम मन युहयिल मौता के तो मुर्दन के जेरो कंदा हा या अल्लाह मांखे त इहे मौजूज़ा तूं न ॾिना आहिनि। साईं फरमायो सअल तो रब्बी व कुलतु ला असअल सवाल त कयुम पर फासी पयुम पोइ मां पछतायुम अल्लाह साईं की न चवां हा अल्लाह साईं ॾोरा पोइ ॾिनो काला या मोहम्मद अलम यजिदका यतीमन फआवैतुका कुलतु बला या रब काला या मोहम्मद अलम अजिदका ज़ालन फहदैतुका कुलतु बला या रब काला या मोहम्मद अलम अजिदका आइलन फअगनैतुका कुलतु बला या रब। सूरह ज़ुहा या इन जे तशरीह में नाज़िल थी मुझा महबूब तू अण पढ़ियो न हुए मां तोखे एड़ो पढ़ायो थम जो तू पढ़ियलन के भी पढ़ाए। मुझा महबूब तू गरीब मिस्कीन न हुए मां तोखे सोन बि रोज़ानो मक्को मदीनो फतह थी विया मणन जे तौर ते थो ॾियां मां तोखे आसूदो न कयुम। मुझा महबूब तू मशहूर लावारिस यतीम बारड़ो न हुए मां तुझी वारसी न कई। युद्ध हदीस में लिखियल आहे जॾहिं साईं ॼावा अम्बड़ आमिना रुनी अफ़सोस रखो त काश महीनो भी भलारो रबीउल अव्वल जो ॾींहुं भी भलारो सूमर जो टाइम भी भलारो सुबुह जे बाक फुटी जो थदकार जो टाइम अल्लाह जे रहमत जो टाइम। लेकिन काश अज अब्दुल्ला जेरो हुजे हाँ त घर जा मंजर चमकन लेकिन घर में को मर्द न रहियो सवाइ ॾाॾे कुराड़े जे चाचा भी पंहिंजी मर्ज़ी सां आहिनि हुजे हाँ अब्दुल्ला जेरो खणी वञे असां ख़ुशियुनि में बाज़ार में अतुर बतुर वठी ॾेसां खिलोना बिलोना रांदीका बांदीका वठी ॾेसां कुलनि ते खणी घुमाए सां ग़ैबी आवाज़ आयो आमिना गणती न कर अगर इन जो अब्बो जिंदा न है मां रब त जिंदा हाँ
आमिना परेशान थियण जी गाल ना है। अगर तुझे मासूम के अतर की जरूरत पई तो मां इन जे जिस्म जे पगर के अतर बनाए छॾींदुमि। दिल सां चओ सुभान अल्लाह। सीप से मोती और पत्थर से नगीना निकला, सीप से मोती और पत्थर से नगीना निकला, और इतर से बढ़कर मेरे मोहम्मद का पसीना निकला। सर से लेके पांव तक तनवीर ही तनवीर है, मुंह से निकले जो भी जुमला हक की वो तकरीर है। सोचती है दिल में दुनिया मुस्तफा को देख कर, कैसा होगा वो मुसव्विर जिनकी ये तस्वीर है। आमिना गणती न कर। अगर तुझे मासूम मोहम्मद मुझे महबूब मोहम्मद अमीर के अतर जी जरूरत पई तो मां इन जे जिस्म के मुश्क ऐं अंबर बणाईंदुम, एड़ो मुश्क बणाईंदुम जो मक्के मदीने जा माण्हू रीसा कंदा। आमिना घोड़ा नहार हिया नहार, इन जो अब्बो जिंदा ना है मां रब त जिंदा हां। अगर इन के रांदी कन जी जरूरत पइजी वई तो मां इन जे आंगुर जे इशारे सां आसमान जो चंड रांदी को बनाए छड़ींदुम, बाध करे धरती ते केरे ॾेखारींदुम। आमिना गणती न कर। आसमान जो चंड खिलौनो बणजी वेंदो, हे मामूली बच्चो ना है। आमिना तू सोचे थी तुझे बच्चे के केर बाजार में वठी वने, केर शहर घुमाए, केर फ्रूट खाराए। आमिना गणती न कर। अगर तुझे मासूम मोहम्मद मुझे महबूब मोहम्मद अमीर के अगर बाजार जी जरूरत पई, फल फ्रूट जी जरूरत पई तो मां आसमानन जा सैर कराईंदुम, जन्नत जा फ्रूट खाराईंदुम। अल्लाह जे कुरान आवाज़ ॾिनो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक्सा। दुआ क्यों अल्लाह अक्सा के आजाद करे। दाढ़े आमीन चो। ये यहूदी ये नसारा कुत्तन वांगुर छित्ता थी प्याए। ऐ मुसलमान जी गैरत अलाए कदें जागंदी। रोज मीटिंग, रोज कतर में मीटिंग, मिस्र में मीटिंग, लिबिया में मीटिंग, सऊदी में मीटिंग, तुर्की में मीटिंग। कदें मीटिंग इन्हनि जो पूरियूं थींदियूं जॾहिं रुगो फलस्तीन सॼो बंजर बणिजी वञे। कदें इन्हनि जूं मीटिंगूं पूरियूं थींदियूं, कदें इन्हनि जे ख़ैर जो जज़्बो जागंदो। मुसलमान मूरी ऐं गजर वांगुरु कचनि था। दुआ कयो त अल्लाह इसराइल में ज़लज़लो बर्पा करे। आमीन नथा चओ? दुआ कयो त अल्लाह साईं अमेरिका वारनि ते पंहिंजो कहर नाज़िल करे। इन्हनि सॼी दुनिया जे मुसलमाननि खे ॾुखायो आहे, पर असां बि बचाऊं बूहा जो हदीस पाक में आ। इन जे करे अर्ज़ कयो आहे त अल्लाह वारनि जे सोहबत खे इख्तियार कयो, बग़ैर अल्लाह वारनि जे सोहबत जे ॼण तव्हां नंगा आहियो। जियां बेलगाम जानवर हूंदो आहे, हुतां चक हई, हुतां चक हई, हुतां चक हई। पहिरियों मां पंहिंजे लाइ असां मौलवी बेपीरा, बग़ैर मुर्शिद वारा, बग़ैर बैयत वारा, बग़ैर अल्लाह अल्लाह वारे जे सोहबत वारा खुलियल ढोर हूं। हुते शैतान फसाईंदो, हुते शैतान फसाईंदो, हुते फसाईंदो। जियां बाजार जो ढोर हुन जे पटाटे में चक विधई, हुन लठ हई, हुन सिराटो हयो, हुन पत्थर हयो। बेलगाम नफ्स न बढ़ायो। जेको ढोर बधल हूंदो आहे उहो इज्जत सां पंहिंजे घर में गांव खाई, कूनर खाई, मालिक खीर ॾुहंदा आहिनि, मच्छरनि खां बचाईंदा आहिनि, मुहारो हणंदा आहिनि, पाणी ॾींदा आहिनि, वाड़े में उनखे चङी तरह इज्जत सां ॿधंदा आहिनि, तड़ कराईंदा आहिनि, उनखे खुराक ॾींदा आहिनि। जेको खुलियल आहे उहो मोछड़नि में हूंदो आहे। इन जे करे असां माण्हू बि अगर दुनिया में खुलियल ऐं आज़ाद थी वियासीं त क़यामत वारा मोछड़ा ज़रूर लॻंदा। बेमहार नफ्स खे बचायो। हजरत यूसुफ जड़ो इंसान तो चवे वमा उबर्रिउ नफ्सी इन्न नफ्स लअम्मारतम बिस्सू। यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी चवे थो त मां पंहिंजे नफ्स के भी पाक नथो समझां। असां चार अखर पढ़ी करे चऊं था त असां फरिश्ता थी आऊं, असां खतीब थी आऊं, असां मुदरिस थी विया आऊं।
असां आलिम आहियूं, असां कारी आहियूं, असां पेशमाम आहियूं। हज़रत यूसुफ सिद्दीक़ुल्लाह थो चवे त मां पंहिंजे नफ़्स खे पाक नथो सम्झां। असांजो नफ़्स पाक कीअं थो थी सघे सवाइ उनजे जंहिंजी अल्लाह हिफ़ाज़त करे। दुआ कयो अल्लाह फ़लस्तीन जी मदद करे। दुआ कयो अल्लाह साईं फ़लस्तीन खे फ़तह ॾे। दुआ कयो अल्लाह साईं काफ़रनि जो कारो मुंहुं करे। सब दोस्त दुरूद शरीफ पढ़ो तो दुआ घुरो।